जी बिल्कुलु असां हिन वक़्तु सदर जे इंतिहाई अहम मसरूफ़ तरीन इलाइक़े ज़ैनब मार्केट में मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त ज़ैनब मार्केट वटां जेको अब्दुल्ला हारून रोड आहे उन रोड खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे, छाकाणि हिन रोड ते पाणी बीहजी वियो आहे। हितां जेके गुज़रंदड़ गाॾियूं आहिनि उन्हनि खे ट्रैफ़िक पुलिस हितां गुज़रण खां मना करे छॾियो आहे ऐं हीउ रोड जेको आहे उहो बंदि कयो वियो आहे। तव्हां ॾिसी सघो था हीउ सदर जो इंतिहाई मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे ज़ैनब मार्केट वारो, जेको अब्दुल्ला हारून रोड सॾिबो आहे। गवर्नर हाउस ऐं फुहारा चौरंगी खां सिधो ही रोड जेको आहे उहो रीगल चौक ताईं वेंदो आहे, पर ही रोड जेको आहे हितां ज़ैनब मार्केट वटां मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे, छाकाणि त हिन रोड ते पाणी बीहजी चुको आहे ऐं जेका ट्रैफ़िक आहे उहा मुकमल तौर ते बंदि कई वई आहे। ही सदर जो इंतिहाई मसरूफ़ तरीन रोड आहे अब्दुल्ला हारून रोड। तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पोयां बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था ही रोड मुकमल तौर ते क्लोज़ आहे ऐं ट्रैफ़िक पुलिस हिते मौजूदु आहे ऐं उन्हनि हिन रोड खे क्लोज़ करे छॾियो आहे। रुकावटूं बीहारे हितां गुज़रंदड़ जेके गाॾियूं आहिनि उन्हनि खे हितां गुज़रण खां मनो कयो पियो वञे, छाकाणि त मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था त ही रोड जेको आहे उहो मुकमल तलाउ बणिजी चुको आहे ऐं गाॾियूं बि हिन रोड ते जेके बीठल आहिनि उहे बि जेके आहिनि पाणी में ॿुॾी चुकियूं आहिनि, तंहिंजे करे पुलिस हिन रोड खे क्लोज़ करे छॾियो आहे।